जिए लतीफ़ जय सखी बाबा नौ ल्यापू प्रोग्राम सा मां वीना श्रृंगी अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। हिंद सिंध विलायत जे ख़ैर ख़्वान सां पूज्य संत साईं चांडूराम जिन जो यादगार इंटरव्यू अवां सां वंडे रहिया आहियूं। मां ऑल इंडिया रेडियो जी परॾेही नशरात जे सिलसिले में लखनऊ ऑफिशियल ड्यूटी ते वई हुयसि। मूंखे सिंधी गुलशन जे एडिटर मानवारी राधा कृष्ण आलमचंदाणी जिन चयो लखनऊ जी शिव शांति आश्रम में संत साईं चांडूराम जिन जो दर्शन कर। उन वक़्तु लखनऊ शिव शांति आश्रम जे अॾावत जो कमु अञा शुरू थियो हो। ॿाहिरि मथे थले ते वेही साईं जिन जो इंटरव्यू वरितो। मां शुक्रगुज़ार आहियां सदा हयात सिंधी गुलशन जे अॻूणे एडिटर ॾाढ धणी आलमचंदाणी जिन जी जेके मूंखे आश्रम वठी बि हलिया। उन ॾींहुं बाद शिव शांति आश्रम सां मुंहिंजो नीअ जो नातो जुड़ी वियो। ॿिए तरफ़ संत साईं चांडूराम जिन जी न सिर्फ़ु आशीर्वाद ऐं कुर्ब मिलिया आहिनि पर साईं मोहनलाल संदन समूरे कुटुंब ऐं शिव शांति आश्रम सां सेवा कार्यनि में जुड़ियल प्रेमियुनि सां बि नीअ जो नातो असांजो जुड़ी वियो। इंटरव्यू जी यादगार तस्वीर कवर ऐं इंटरव्यू शेयर करे रही आहियां। अॼु शिव शांति आश्रम जे ज़ेर साए जेके सेवा जा कार्य थी रहिया आहिनि तंहिं लाइ सखी बाबा जे आशीर्वाद ऐं संत साईं चांडूराम जिन जे पवित्र सेवा भावना खे प्रणाम। सौ सौ सलाम। अवां खे यादगार तारीख़ी लम्हनि में हम शरीक करे रहिया आहियूं। सिंध धरती सूफ़ी संतनि जी धरती रही आहे जिते शहर शहर में मां चईंदसि त सूफ़ी संतनि जा आस्थान असां ख़ुशकिस्मत आहियूं जो अहिड़नि सूफ़ी संतनि जे आस्थाननि जी धरती सां असांजो वास्तो रहियो आहे। ऐं अॼु मां हिते ऑल इंडिया रेडियो जे सिंधी सर्विस तरफ़ां लखनऊ में मौजूदु आहियां ऐं उहो बि अहिड़े आश्रम में जंहिं आश्रम जो वास्तो सूफ़ी संतनि ऐं दरवेशनि सां आहे। साईं चांडूराम जी हिन वक़्तु उन्हनि जी आसीस श्रद्धालुनि ते हिन आश्रम में रहे थी ऐं तमामु खुलियल माहौल में अॼु घणे मौला लहर जा मींहं वसाए रहियो आहे। तमामु ख़ूबसूरत माहौल आहे ऐं असांजे साम्हूं अहिड़ी शख़्सियत विराजमान आहिनि जिन ते सॼी सिंधी जाति फ़ख़ुर ऐं नाज़ करे सघे थी। मूंखे भिटाई घोट शाह अब्दुल लतीफ़ जो हिकिड़ो कलाम यादि अचे थो शेर जंहिंमें हू चवनि था त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे कोई बहार जी। त अहिड़ी शख़्सियत साईं चांडूराम जिन जी आहे निहठाई ऐं निमाणे वारी। त इहो ॼाणणु चाहींदासीं त तव्हां हिते लखनऊ जे हिन धरतीअ ते उत्तर प्रदेश में छो अची आस्थान खे चूंडियो? सिंध में ॾाढो कुझु प्रेमी जेके आयल हुया उन्हीं जे सिक नींद कई स्थापना कई। साईं चांडूराम जिन खां मां इहो बि सवाल कंदसि पंहिंजे ॿुधंदड़नि जे लाइ त तव्हां सिंध में किथे ॼावा या तव्हांजो जनमु किथे थियो? पनवाती में मौजूदु दरबार आहे उते दरबार हलंदी थी अचे ऐं अव्हां विरहाङे खां पोइ आया हुआ या घणो अर्सो पोइ हिते अचणु थियो तव्हांजो? हिते 1976 में अचणु थियो। उन्हनि प्रेमियुनि जे आग्रह ते इतलाह कयो। वरी 9 महीना रही मोटी आसीं। वरी उहो आश्रम ठही वियो उद्घाटन लाइ आयासीं। जीअं आयासीं 79 में वरी हिते रही। त अव्हांजो जेको जनमु थियो आहे अहिड़े कुटुंब में थियो आहे जेके अमर शहीद भगत कंवरराम जी सेवा में रहिया ऐं इहा वॾी ख़ुशकिस्मती असां चवंदासीं त असांजी बि आहे जो तव्हां जा पिता ऐं तव्हांजो कुटुंब उन्हनि जे नज़दीक रहिया अहिड़ी हस्ती जे अॻियां। त असां ॼाणणु चाहींदासीं त जॾहिं तव्हां हिन कुटुंब में जनमु वरितो त अव्हांजो हिन तरफ़ लाड़ो कीअं थियो? तव्हां ॿियो कोई खेत्र छो न चूंडियो? संतनि जी सेवा जो तव्हांखे कीअं ख़्यालु आहे? असांजे पूज्य पिता साहिब जिन जो बि जीवन नंढे खां ई शेवा में गुज़रियो और वॾे हूंदे जीअं शेवा जो दौर पूरो करे आया त साईं कंवरराम साहिब जिन ई आदेश कयनि
पहिरियों आलम खान जतोई में जिते साईं जो जनम हो उते शेवा जो दौर पूरो करे मोटी आया त उते असांजी ॾाढी टोलो छॾे वई जंहिंजे परचाणी ते साईं कंवरराम साहिबु आया उन वक़्तु ताज़ो 1938 में प्लाट वरिताऊं पन्याकुल में असांजा 5 भाइर बाबा साहिब जन साईं जन खे उते पेरू घुमाए वठी आया साईं जन कंवरराम साहिब जन आदेश कयो त हाणे अबा तूं सॼो जीवन शेवा में गुज़ारियो आहे हाणे तोखे कोई व्यवहार और वापार या ज़मीन खेती न थींदी तूं आस्थान ठाहे भॻवान जे नाले जो सिमरण करे ऐं आए वई वेठा शेवा कर अव्हांजे पिता साहिब जॾहिं अमर शेख भगत कंवरराम जी सेवा में रहिया त ज़ाहिर आहे त के अहिड़ियूं ॻाल्हियूं उन्हनि जूं ॾिठियूं हूंदियूं जेके असांजी पीढ़ी या केतिरनि माण्हुनि खे ख़बर कान हूंदी त कुझु तव्हां यादगिरियूं उन्हनि जूं असांखे ॿुधाईंदा छो जो तव्हां घर में हूंदा तव्हांजा पिता साहिब ॿुधाईंदा हूंदा उन्हनि जे बारे में जेतोणीकि बाबा साहिब जन पंहिंजे सतगुरु जे नूरानी स्वरूप में एतिरी महियत खाई आहे जो पंहिंजे जीवन में न उनजो नालो वरितऊं न कॾहिं जय मल्हायूं न उन्हनि जी काई हिस्ट्री ॿुधायूं हिकदमि 24 कलाक पंहिंजे ध्यान में कोई ज़रूरी कंहिं ॻाल्हायो त उनखे पंहिंजो जवाबु ॾिनो पंहिंजे तरफ़ां मां पंहिंजी सम्झ में हुनखे कंहिं सां बि ॻाल्हाईंदो न अन्य जन प्यारनि जे मुख मां साईं कंवरराम जी सख़्तियूं ॿुधायासीं साईं कंवरराम साहिबु केतिरा फ़र्ज़दार हुया हिकिड़े वक़्तु दरबारनि में पंहिंजे भॼन पिया कयूं उते पंहिंजनि इहा वेनती कयूं त साल में घटि में घटि हिकु भेरो असां वटि पंहिंजी दरबार में सां मेलो गुरू आस पास जेका उनखे उहो पंहिंजी कुझु मोकिलींदा हुआ हिकिड़ो ॾींहुं मल्हाईंदा साईं कंवरराम साहिबु भॼन कनि बीठा सुबुह जो जीअं अमृत वेले ॾींदा कलाक ॿ गुज़रिया हिकु बकरार उते वेठो हो उनजी का भावना हुई त साईं कंवरराम साहिब हे कलाम चए पर उहा उनजी भावना में हुई त उथी जो मतिलबु इन विच में साईं कोई ॻायो कोन कलाम उहो जेको हिन जी भावना में वेठो हुजे उथियो हुजे त साईं जो सभा काॾे थो थिए मुंहिंजा भाउ चए साईं मां चयो त कंवरराम हे कलाम ॻाईंदो त मां वेहा न त हाणे मां पंहिंजी बकरी त चाढ़े वञे चए बाबा वेह तोखे हाणे ॿुधायां थो बसि उनखे विहाए साईं जन कलाम चयो त उहो साॻियो बकरार जेसि ताईं साईं जन जी भॻत हली तेसि ताईं वेठो ई त ही अहिड़ा सचा दरवेश हुननि जे अंदरि जी जेका हुई हुनजी सचाई वारी सिक कशिश कई जंहिं हुननि पाण ई जेको चयो त कलाम तूं ॿुधणु चाहींदे बकरार वाह हाणे अहिड़ा ॻाल्हियूं जेके आहिनि असांजे ॿुधंदड़नि खे आम माण्हुनि खे शायदि इहे ॻाल्हियूं कॾहिं हुननि तसवर बि न कयूं जो न ॿुधी हुजे न त आम रवाजी तौरु हुननि जे शहादत जो किसो जेको आहे उहो घर घर सभिनीनि खे ॼाण आहे अव्हांजे मुख मां इहा ॻाल्हि ॿुधी करे असांखे तमामु सुठो लॻो मूं ॾिठो आहे त बम्बई में बि मां तव्हांखे ॿुधो कलाम जेके आहिनि ॻाईंदे हिते बि भॼन ॻाईंदे मां तव्हांखे ॿुधो त तव्हां जेॾी महिल ॻाईंदा आहियो त कीअं महसूसु कंदा आहियो छो असांजे बाबा साहिब जन जो बि कोई संगीत जी दृष्टि न हुई और भक्ति टाइप बि न हुई जेका सिंध जी भक्ति टाइप सिर्फ़ु उन्हनि जे इश्क जो हिकु भॼन भाव हो त उहो ई बाबा साहिब जन जो जेको रहियो उन सां गॾु उहो भॼन भाव सुबुह जो ॻाइणु हिकदमि निश्चिंत थी करके बसि उहो नेम कबो आहे हा प्यार में तव्हांखे कहिड़ा कलाम जेके आहिनि दिलि खे वणंदा आहिनि गुरबाणी और सूफ़ी कलाम त जेके सूफ़ी कलाम आहिनि उन्हनि में किन शाइरनि जा नाला तव्हांखे हूंदा रोहल साहिब रोहल जा कलाम खान साहिब त दरिया खान जो कोई बंदु ॿुधायो न शाह लतीफ़ जा कलाम त असां सभई ॿुधूं पिया ऐं जीअं दरिया खान जो तव्हां ज़िक्र कयो त हुनजो अगरि कोई बंदु तव्हांखे छॾ विसारो यादि रख ज़ात पंहिंजी दम बदम सच आहीं सुल्तान तूं हर शइ ते आहे तुंहिंजो कदम केरु आहीं कंहिंखे थो ॻोल्ही छो थो पाइजे रब खे रोली फ़क़ीर चए थो जेका तुंहिंजी असली ज़ात आहे
उहा आहे आत्मा। ऐं इश्क इलाही ज़ात थी ज़ात सुञाणे ज़ात अलाह जी ज़ात ई इश्क आहे। उन इश्क जे द्वारा अलाह खे पहचान। तूं पाण मालिक आहे। जेकॾहिं अलाह खे छॾे करे तूं ॿाहिरि वासनाऊं कंदे उन्हनि जे करके तोखे जेके जनम वठणा पवंदा उन्हनि जे करके आत्मा खे अचिणो ई पवंदो। आत्मा खे अलाह ख़ुशरनि छॾियो आहे। सुझाव कयूं था त पंहिंजी उन ज़ात खे हुन सार जंहिं मां आयो आहे त वरी उन सां मिली रहियो। बसि इन हिकिड़ा ई जा कलाम। जॾहिं अहिड़नि सूफ़ी संतनि दरवेशनि जा तव्हां कलाम ॻायो था ऐं तव्हांखे पसंदि कोन था त तव्हां जॾहिं सिंध धरती छॾी त तव्हांखे महसूसु न थियो दिलि में त पंहिंजे अबाणनि पखनि खे जेको आहे सो तव्हां उन्हनि खां मोकिलाए रहिया आहियो? मुंहिंजो मनु अञा ताईं ओॾे लॻल आहे। शरीर करके हिते जीअं आयासीं त मूंखे कोई निवास करणो कोन पर मुंहिंजो जेको हिते एकांत और घुमण जो ॿाहिरि रहियो शमशान में वञणु अधिक उते वेहणु उहो वातावरण मूंखे हिन साइड में लॻी वियो। मूंखे कोई संगत ख़ासि करके वेही आश्रम त ठहियो पर ईअं कोन त तव्हां रही पओ इहो कंहिंजो बंधन कोन हो। मुंहिंजो स्वतः हिकु प्रकृति जे नेम अनुसार मुंहिंजो रहणु थियो। त हाणे हिते जेका संगत ॿुधण में अचे थी उते जेके तव्हां सिंध में ॾिसो पिया त अॻे ॿुधो बि हूंदो त जेके मेला भक्तियूं या जहिड़े तरीक़े सां चौकियूं राति राति जो हलंदियूं रहंदियूं हुयूं त उहो रस त हिते असांखे मिले नथो हिंदुस्तान जे अलॻि अलॻि शहरनि में। त तव्हांखे कीअं महसूसु थींदो आहे त छा कुझु असांखे अहिड़ी आहे जेका मिले थी ॻाल्हि पुराणियुनि चौकियुनि जहिड़ी भक्तियुनि जहिड़ी असांजी जेका उते शइ उहा असां हिते बणाए रखी आहे उहा बराबरि आहे। त अॼु जी टही जेका आहे नई टही या ॾिसो था जेके ॿिया माण्हू आहिनि अलॻि अलॻि सूबनि में रहनि था उन्हनि जी सिंधी ॿोलीअ ते उनजो असरु पइजी वियो आहे। अहिड़ी हालतुनि में असांजी ॿोली कीअं ज़िंदा रही सघंदी? असांजी क़ौम पंहिंजे संतनि खे न विसारे सिंधी संतनि सां प्यारु करे सत्संग करे उन वटि अची वञे उनजी शयुनि जो बचाव थी वञे। तव्हांजे अहिड़ो यकीन आहे त असां चऊं था त घणे दरिया ई दुआ घुरंदासीं त उहो यकीन जेको आहे सो विश्वास में असांजो बि बदिलजंदो त असांजी ॿोली जेका आहे अॻिते बि अमर रहंदी ऐं इहे रीतियूं रस्मूं क़ाइमु ऐं बरक़रार रहंदियूं। अव्हांजी पसंदि जी कहिड़ी शइ आहे? पसंदि जी अगरि अखर अचिजे उतां वारो तुखमी असरु इहो आहे ध्यान अवस्था जो शांति। जो मुंहिंजे मन में हिन जीवन ताईं इहे ॿ शयूं न आयल आहिनि। ॿई शयूं मूंखे छा खपे या मां छा बणिजां। बणजण लाइ पढ़ाई करणी पवंदी आहे कुझु मां थियां खपे लाइ वहिंवार करणो पवंदो आहे। इन शयुनि जी वासना मन में जीवन भराई करे न रहंदी आहे। जेकी तूं मूंखे ॾियणो आहे ॾींदो जेकी तूं मूंखे पढ़ाइणो आहे पढ़ाईंदो मुंहिंजे शरीर में छा कराइणो अथसि पूरो बरकत थी ॼाणे मुंहिंजे जीवन में ज़रूरी आहे। तव्हांजे दिलि जी ॻाल्हि असां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं त साईं अहिड़ी महिर कई आहे अहिड़ो सुठो आश्रम जो वातावरण आहे जिते रूहानी कोई बि इंसानु अचे हज़ारे ग़म हुजनि हिकु सेकंड में हुनजा ग़म जेके आहिनि से मिटिजी वेंदा ऐं अहिड़ो सुठो माहौल आहे उते तई रहो था त असांखे ॾाढी तमामु ख़ुशी महसूसु थी रही आहे ऐं तव्हांजा जेके सुहिणा वीचार आहिनि ऐं जेके सुहिणा कॉल आहिनि उहे ॿुधी करे बि असां तमामु सुठो महसूसु करे रहिया आहियूं। मां आश्रम जे बारे में ज़रूरु ॼाणणु चाहींदासीं। हीअं त असां ॾिठोसीं तमामु सुठो आश्रम आहे ऐं इहा बि ॼाण पई हिते जेके सेवा जा कार्य हली रहिया आहिनि पर तव्हां थोरो असांखे ॿुधाईंदा त असांखे सुठो लॻंदो। ॿियो फ़क़ीरनि जो संत जो मुंहिंजी कोई संसार में प्रोग्राम न रखियो सवाइ प्रभु जी यादि। बाक़ी जेकी जेकी साम्हूं जीअं जीअं स्थिति ईंदी वेंदी फ़क़ीर दरवा ते सवाल ईंदा हर प्रकार जा उन अनुसार पोइ जेका जेका शेवा जो रूप अख़्तियार थिए थो बसि उहो थींदो वेंदो आहे। कोई
निजी कंहिं प्रोग्राम कंहिं वॾे सर्कल ते असांखे हे कार्य करिणो आहे इहो जीवन में आयो कोन्हे। दवाखाने जी शेवा आहे, विधवाउनि जी शेवा आहे, सहज सहज जेकी जेकी थींदो रहंदो आहे। गौशाला मां गांयुनि जो बि ॾिठो हिते जेको आहे पंहिंजे घर ताईं आहिनि ॿ पंज गायूं जेके उन्हनि जी सेवा बि। वरना जेके हा ऐं भारत जी अलॻि अलॻि शहरनि में बि हिन आश्रम जा सेवादारी कमु करे रहिया आहिनि। एॾो सौभाग्य प्राप्त थी वियो बाबा साईं जे जनम शताब्दी मल्हाइण जो, जेको जीवन में शायदि हिकु ई भेरो अचे थो। उहो सहजे कोई अहिड़ी प्रेरणा थी वई त ईश्वर मूंखे हिंदुस्तान आए खां पोइ लॻभॻि 100 खनि शहर घुमाया हुया त इहे छो प्रेरणा थी जेका पर उन्हनि शहरनि में वञण कंहिं शादी विहांउ या कंहिं अन्य अन्य समाजी मौक़नि ते थियो। कुझु शहर अहिड़ा हूंदा जिथे कंहिं वरसी मेले लाइ वञणु थियो त जेकर हे सत्संग जो सत धर्म जो प्रचार भाव त इहो जेको हर नंगर में थी वञे उन शहरनि में जिते जिते प्रेमी आहिनि जंहिं मूंखे घुरायो थो उहो सहजे वरी अहिड़ो वातावरण हली वियो जंहिंमें 91 शहरनि में सिर्फ़ु उन सां इहो रखियोसीं त उहा 3 कलाक जो सत्संग जो आयोजन थींदो जंहिंमें कोई बि पाण पहुचणु न कोई भेट न आख़िर में कुझु बि हिते कुझु न कुझु गृहस्थियुनि जो कुझु योगदान थिए पुण्य प्रताप साधन मंडली सॼो सत्संग करे त हुननि जो बि कुझु पुण्य इन जे करे की ऊन्हारे जा ॾींहं हुया जल आश्रम जो रखियो जिते रखो जेतिरो रखो पर इहो मूल उद्घाटन करे असां त पोइ जल हलाईंदासीं असां सत्संग करे वञासीं। इहो सहज सहज बणिजी वियो जंहिंमें 91 शहर में 9 शहर सिंध जा और 91 शहर हितां जा नव सिंध में बि आहे। 9 सिंध कहिड़नि कहिड़नि शहरनि में जेके आहिनि जंहिंमें उते जलाश्रम जो नेम न रखियो वियो छो जो उते मुंहिंजो पहुचणु न थियो। जी जी उते पोयों मल्हायो वियो हा त हुनमें डहरकी मीरपुर घोटकी खानपुर सखर अब्दू करमपुर कंदकोट ठुल इन्हनि राज्यनि में इन्हनि 9 शहरनि में शताब्दी पालन मल्हायो वियो। आख़िरी आहिनि उते कन्याकुमारी में कई। तव्हां जॾहिं हिते आया भारत में त उन खां पोइ वरी तव्हांजो सिंध वञणु थियो पूरे 10 साल 10 साल 99 में त उन वक़्तु तव्हां कीअं महसूसु कयो? मूंखे दरबार जे अंदरि त जीअं जनम खोटी रहियासीं त असांखे कोई पाकिस्तान जे शब्द जो लॻंदो कोन असां अंदरि जीअं पर पोइ बि जीअं मोटियासीं त असांखे उन खां वधीक ई पंहिंजे मेले जी मौज दरबारनि जे अंदरि उहे चौंकियूं उहे मेला उहे ई बणिया रहिया असांखे कोई उनमें कोई अंतर न रहंदा आहे। त दिलि त कंदी हूंदी न तव्हांजी वरी ॿीहर वञण ते? हा हा पोइ त ईअं लॻे पियो त मां कुझु पोयनि ॾींहंनि में ईअं लॻो त मां पंहिंजे घर में महिमान जेॾीमहिल निकिरण जो वक़्तु आहे हा न कुझु ईअं हफ़्तो बाद में इहो मन में अलाए छो ईअं उथणु लॻो एतिरो कुझु माण्हुनि जो प्यारनि जो प्यार ॾिसी करे जेको विछड़े जो टाइम त मन में कॾहिं कॾहिं रोअण बि अची वियो वठ घर भई मां पंहिंजे घर में महिमान त मूंखे मां कंहिं तकलीफ़ ज़ुदा में कोन हेॾे आयो कोई सर्दी अची में और रहिजी वियो कोई हिन जी प्रोग्राम रहण जो। अच्छा मां इहो तव्हां जीअं चयो त तव्हांखे जीअं विछोड़े जो अहसासु थी रहियो हो त जेॾीमहिल निकिरण ते भई पंहिंजे ई घर में माण्हू जेको आहे सो हिकु महिमान बणिजी वञे त उहो जेको तसवर दिलि खे आई रहियो हो चाहे ॿाहिरि तव्हां केतिरो बि चओ पर मन जेको आहे उहो कुझु न कुझु अशांत जेको आहे महसूसु करे मां उन दौर में जेको मां 10 साल मोटी मूंखे अहसासु थियो न मां उन हवाले सां इहो पुछणु चाहियां थी त सिंध जा केतिरा सिंधी भाइर भेनर हिते अचनि था हिंदुस्तान में ऐं जेके तकलीफ़ुनि में जिन खे ईअं लॻे थो त भई असांजो पंहिंजो असां उते वञी करे उते तकलीफ़ूं अॼुकल्ह जेके आहिनि वक़्तु जेको आहे मुश्किल हुननि जे लाइ थिए थो त असां वञी करे भारत में रहूं हिते अचण खां पोइ इहो महसूसु था कनि त भई असांखे हिते उहो प्यारु ऐं कुर्ब नथो मिले धंधा धूड़ी खणी अचनि था केतिरा असांखे वरी वापसि हलिया था वञनि ऐं इहा उन्हनि खे शिकायत आहे हिते जेके रहूं था असां ॿाहिरि मुश्किलात बणाइण जो कारण उहे ख़ुदि पाण बि आहिनि। मां त उनखे पंहिंजे सत्संग जे दौरान उते इहो ई संदेश ॾिनो भई धर्म रखियत ई रखियत तव्हां जिथे बि आहियो तव्हां धर्म खे साथ में रखंदो
असांजो उहो धर्म कोन था बिगाड़नि पिया। धोती पिया पाए, धोती हुजे पाए, ईअं रहियासीं, अञा केतिरा रहनि था। हिते सलवार तुंहिंजी वेशभूषा जेका थी वई आहे, हिते जेकॾहिं लोग सूट पाइनि था त हितां जी कहिड़ी हा बाक़ी हुते बि घणो प्रदर्शन, घणो लेख, घणो कुझु उहो कुझु पंहिंजी तकलीफ़ुनि में जीअं पाण इज़ाफ़ो त उते जेके सिंध जा मुस्लमान भाइर आहिनि उहे कीअं तव्हां ज़रूरु नंढपण में किन सां गुज़ारियो हूंदो, ओड़े पाड़े वारनि में ॾिण वार थींदा हूंदा उते, त उन्हनि जा कहिड़ा रवैया? उहो त प्रोग्राम जीअं थींदा आहिनि, होली जो, ॾियारी जो, इहो छह बाक़ाइदे जीअं हिते थियनि था तीअं उते बि थींदा आहिनि। पंहिंजी प्रेम जेसि ताईं मां ईअं ॾिसंदो आहियां, मुंहिंजे वये खां पोइ जॾहिं घुमण में अहिड़ो कोई उहो पर्व मुंहिंजो खणी उते न पियो, जेसि ताईं हुयासीं तेसि ताईं बाक़ाइदे मल्हाईंदासीं। ऐं जेके ॻोठाई हा मुस्लिम भाइर त उन्हनि जो उहो ई प्यारु, उहो ई कुर्बु, उहे ई मास्टर लोग, उहे ई सूफ़ी माण्हू मां मिलण अचनि पिया, हमेशह टाइम वठी करे पिया। सत्संग वग़ैरह कॾहिं ईंदा, कलाम वग़ैरह ॿुधण? हा हा, मुंहिंजे सत्संग जो त नो ई अहिड़ो रहियो आहे, जॾहिं बि अर्थ हलंदो, चाहे मुंहिंजो गरवाणी ते घणो करे अर्थ हलंदो आहे, पर तव्हांखे उन में कोई बि जाति भेद जो इहा भूल न ईंदी त कोई मां हिंदू तौर ते ॻायां थो, सत्संग कयां थो, इंसानियत ठीकु आहे। जेको बि तव्हां कैसेट ॿुधंदो उन में तव्हांखे इहा शइ नज़र ईंदी। मुंहिंजो उते कैसेट भरायो, उते कैसेट में माण्हुनि जा 11 कलाम उते भरिया आहिनि, उहे सभु मुस्लमान फ़क़ीरनि जा। उहो कैसेट भरण वारो जेको आयो हो त हिकु पासो जॾहिं भरे तॾहिं उथी आयो मालिक। उते कुझु जिन जिन संतनि जी महिमा थी वई आहे उहे उन बारे में जा कैसेट भरजनि था, त उहो उन ख़्याल सां आयो त उहो बाबे जी सिफ़त कंदा, उन संत जो प्रचार उन संतनि जो आहे। मां बि जेको मुंहिंजी शयूं मां वधाई, मूंखे चयोसीं बाबे साईं जो कलाम बि चयो, मां चयो बाबे जो कलाम मूंखे त कोन ई बदिली, मां त ईंदो मां चई रहियो, उहो त धोखे में अची वियो वीचारो जेको भरण आया रजिस्ट्रेशन रिकॉर्डिंग वारा सखर को खणी आया। चई पोइ भला जेकी मुंहिंजे बाबे जी हिकिड़ी धुनी आहे मां उहा चवंदो आहियां, बसि उहा चई त पोइ मां उहा धुनी बढ़िया, बाक़ी 11 कलाम उन में हिंदू ॿुधनि, मुस्लमान ॿुधनि, सभु सूफ़ी फ़क़ीरनि जा 11 ई कलाम तव्हां कॾहिं कैसेट तव्हांखे ॾेई छॾींदा। अच्छा, तव्हां जॾहिं सूफ़ी संतनि में ऐं ॻाइण तरफ़ तव्हांजो जेको आहे लाड़ो रहियो आहे, छो जो हिकिड़ो संगीत अहिड़ी शइ आहे जेको रूह खे तस्कीन ॾींदो आहे, त तव्हां उते भिटाई घोटशा लतीजे ते राति जो जेको आहे जीअं अलॻि अलॻि तरहनि ते हू ॻाईंदा आहिनि कलाम फ़क़ीर जेके आहिनि, या सचल जे दरगाह ते फ़क़ीरनि खे ॻाईंदे असां ॾिठो आहे, त उहे कॾहिं तव्हां ॾिठा उहे जेके आहिनि वञी करे दरवेशनि जा आस्थान में? मूंखे उन फ़क़ीरनि जी दरगाह जो दीदार थियो, पर मूंखे उहे उन दरगाह ते वञी करे चौंकी ॿुधणु इन ख़्याल सां वञण नसीबु थियो। हा, बाक़ी फ़क़ीर जो तड़ो त हिंदू मुस्लमान असां वटि ईंदा आहिनि, मीरासी ईंदा आहिनि, फ़क़ीर ईंदा आहिनि, उहे ॻाईंदा आहिनि, सभिनी खे वारो मिलंदो आहे। जेका बि चोॾस राति थींदी आहे जंहिंमें अधु त मुस्लमाननि खे ई उहो वारो हूंदो आहे, बाक़ी अधु न हूंदा आहिनि। मानी गॾु खाईंदा, हिंदू वेठा हूंदा, मुस्लमान वेठा हूंदा, मीरासी वेठा हूंदा, सभु। हा हा, कोई उहो हिते हेॾो वॾो आस्थान आहे, ऐं जीअं तव्हां पंहिंजी ॿोली जे बारे में चयो त आशावादी आहियो, त उहा ॿोली जेका आहे असां जेसि ताईं असीं विश्वास रखंदासीं क़ाइमु दान रहंदी, त तव्हां हिते साहित्य जे सिलसिले में का लाइब्रेरी वग़ैरह हिते पंहिंजे आस्थान में खोलण जो प्रोग्राम आहे को इन तरह जो किताब? हा, भावना त आहे, केतिरा ई पुस्तक हिते अॼु सरल भाव मां सम्झा सदाईं पंहिंजे प्रेम सां रखो, हा उहा भावना आहे। छो जो छा आहे त हीउ हिकिड़ो अहिड़ो आस्थान आहे जिते वण जी काठी ईंदी, ऐं उन्हनि खे जेकॾहिं मिलंदो त टाइम वग़ैरह त हू हिकदमि जेको आहे उन तरफ़ उन्हनि जो लाड़ो, त तव्हां जे हिम ठाहींदा त उन सां वधीक जेको आहे अॻिते वधंदो तव्हांजे आशीर्वाद सां। हा, इहो त आहे। ऐं सिंधी कलाम वग़ैरह जेके आहिनि हिन आस्थान ते भॼन कीर्तन जीअं हलनि था त उहे छा रिकॉर्ड में महफ़ूज़ थियनि था, या न सिर्फ़ु रोज़ जेको आहे सो श्रद्धा पेश करे उते त हीअ त छा आहे अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे हीअ महसूसु न थिया त इहा जेका आहे असां ईंदड़ पीढ़ी जे लाइ महफ़ूज़ कंदा वञूं, उनखे संभाले रखंदा वञूं पंहिंजे विरसे खे?
जिन प्यार वारनि जी घुर्ज त उहो प्रिज़र्व थींदो वेंदो। 10 साल जा ॿार कलाम चवंदा आहिनि। अच्छा हिते ग़रीबनि जी सिस्टम जीअं तव्हां ॿुधायो त शेवा जा कार्य हलनि पिया ऐं ॼाण इहा बि पई त जेके अहिड़ा आहिनि जिन जो माली तौरु कमज़ोर आहिनि त उन्हनि कन्याउनि जा विवाह वग़ैरह कराइण वारा बि जेके आहिनि से प्रोग्राम हलनि पिया। मिली करके बाबा साईं जे जनम ॾींहुं रामनवमी ॾिठो आहे त उहो ईअं मेलो हाणे ओॾे 4 ॾींहं रहंदो आहे सिंध में पंजाब में, पर हिकिड़ो ॾींहुं उहो जेको असली जनम जो आहे उहो सामूहिक विहांउ जे रूप में जंहिंमें 10 साल थिया 10 साल पहिरें 19 विहांउ थिया आहिनि, वरी 25 थिया, राज जनम ॾींहं जो 6 मल्हाइबी आहे। इन मुंहिंजे ध्यानु ॾिने त हिकिड़ी ॻाल्हि जेका हिन वक़्तु मुंहिंजे ज़हन में उभिरे थी त जीअं केतिरा अनाथ ॿार थियनि था या जेके माली तौरु सुठा ख़ुशहाल न आहिनि ऐं ॿिया जेके जातियुनि वारा आहिनि से अचनि था ऐं उहे अहिड़ा ऑर्फन होम्स वग़ैरह कनि था जिते उहे ॿार वधनि ॾिजनि था ऐं उहो ई कल्चर अपनाइनि था। त असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि जो बि ॿिए तरफ़ वरी ओलह जी वेस्ट जी जेका आहे अंग्रेज़नि जी तहज़ीब उन तरफ़ ॿियनि तरफ़ लाड़ो वञे त छा ॿारनि जे लाइ भई जिन जो आईंदो, छो जो असां जॾहिं चऊं था त हिनखे असांजो आईंदो आहे, मूं अक्सर ॾिठो आहे कि जेके स्कूलनि में वञी करे ग़रीब ॿार जा स्कूल आहिनि जेके सिंधी स्कूल में उन्हनि जी पढ़ाई जे भेट में जेको अंग्रेज़ी स्कूल आहे उहा वधीक बहितर थिए ऐं हू जेको ग़रीब ॿार बि जेके आहिनि उन्हनि जो लाड़ो उन तरफ़ घटि थो थिए त असां इहो न पढ़ूं छो जो असांखे एतिरी सुठो माहौल नथो मिले। त छा उन्हनि ॿारनि जे लाइ कुझु करण जो तव्हांजा आहे? छो जो इहो छा आहे न जीअं क्रिश्चन थियनि था क्रिश्चन होम मदर टेरेसा जेका आहे सा हेॾो वॾो पंहिंजो करे अहिड़ा तरीक़े सां सिंधी या ॿिया ॿार जेके आहिनि उन्हनि जे लाइ कुझु तव्हां मन में ऐं ॿार जेके हिते तव्हांजा आहिनि घर जा उहे सिंधी माहौल में रहनि था ऐं सिंधी ॻाल्हाईंदा हूंदा ऐं उन्हनि जो पढ़ण ऐं लिखण तरफ़ आहे लाड़ो या आस्थान हिन आस्थान खे अॻिते वधाइण जो आहे ॿारनि सदाई महिमान गुरमुख ॼाणनि पाण खे सदाई महिमान आश्रम उहे हाणे ट्रस्ट में थियल आहे हिते त कोई ममता ई कान्हे त मुंहिंजे परिवार खे पढ़णो आहे न उन्हनि जो लाड़ो आहे इन तरफ़ बिल्कुलु सत्संग सां सभिनी छो जो कि ॿारनि जो थींदो आहे त पढ़ण तरफ़ या कि नौकिरी तरफ़ या धंधे तरफ़ उन्हनि जो सेवा भावना तरफ़ तव्हां जेके भारत जे अलॻि अलॻि शहरनि में वञो था विलायत तव्हांजो वञणु थियो अञा कान थियो त हिते जेके जीअं प्रोग्राम में दिल्लीअ में तव्हांजो कोई आहे यात्रा? असांजे ॾाढा गुरू सतगुरू साईं सतराम दास साहिब संत सतराम धाम जी जी महरोली जो साकेत हाँ महरोली बोल देता हिकु दफ़ो चयो उते हर साल वक़्तु मेलो थींदो नेपसराय त दिल्ली में जी कोई पैगाम तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे तजुर्बे मां उन्हनि खे ॾियणु चाहियो? मूल उद्देश्य त इंसान जो इहो ई आहे जेको साईं असां सभिनी जे अंदरि वेठो आहे उन साईं खे असां यादि रखूं और ॿियो साईं जो जेको हुकुम आहे जंहिंजो नालो ईमान सॼो थो वञे धर्म सॼो थो वञे असां पंहिंजे शरीर जो जीवन उन ईमान ते उन पंहिंजे धर्म ते गुज़ारियो जंहिंमें असांजो जीवन जी सफलता आहे उन्नतनि जी सफलता आहे आत्मा जो कल्याण आहे। असांखे उमेदु आहे त सभई इहो जेको सुठो पैगाम आहे हीअं सां हंडाईंदा ऐं उन ते अमल कंदा त जेको तमामु सुहिणो पैगाम ॾिनो उमेदु कयूं था त उहे सभई ऐं असां बि इहा ॻाल्हि हीअं सां हलाईंदासीं ऐं उन ते अमल करण जी सची दिलि सां कोशिशि कयूं पोइ जेतिरी जंहिंखे कामयाबी मिले इहा धणे धर मां ज़रूरु दुआ घुरंदसि। ऐं हींअर
तव्हांजो एॾो क़ीमती असां वक़्तु वरितोसीं उन जे लाइ तमामु थोराइता आहियूं। पर शाह साईं जो हिकिड़ो शेर आहे, सॼण साणे खे अणासीं विसरे। त लतीफ़ साईं जो जेको हिकिड़ो कलाम आहे उनजो के बंद असां ॿुधण खां इजाज़त उन सां वठूं, जेकॾहिं तव्हां पंहिंजे आवाज़ में ॿुधाईंदा। ढोरण कर्म ढिलो नातो निमाणीअ सां कोन्हे कमीनीअ जो बिगड़ तोड़ दिलो तुंहिंजो नान लो वरतूं वेठी आईं तुंहिंजो नान लो जो वरतूं वेठी आहियां वाली वारे आणवा बारो चा भंभोर में वाली वारे आणवा बारो चा भंभोर में बारो चा भंभोर में बारो चा भंभोर में बारो चा भंभोर में वाली वारे आणवा बारो चा भंभोर में वाली वारे आणवा बारो चा भंभोर निकिरी शहर भंभोर खां निकिरी शहर भंभोर खां निकिरी शहर भंभोर खां निकिरी शहर भंभोर खां हशर कंदीअ सिहाणे हशर कंदीअ सिहाणे हशर कंदीअ सिहाणे वाली वारे आणवा बारो चा भंभोर में वाली वारे आणवा बारो चा भंभोर में चढ़ी जबल चोट ते 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 पुरज़ा कंदीअसि पाणो पुरज़ा कंदीअसि पाणो वाली वारे आणवा बारो चा भंभोर में वाली वारे आणवा बारो चा भंभोर में सुणो शाह लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए बिदाई घोट लतीफ़ चए मुर्शिद घोट लतीफ़ चए रे मंझिर हाणे रे है मंझिर हाणे रे है मंझिर हाणे वाली वारे आणवा बारो चा भंभोर में वाली वारे आणवा बारो चा भंभोर में बारो चा भंभोर में बारो चा भंभोर में बारो चा भंभोर में वाली वारे आणवा बारो चा भंभोर में वाली वारे आणवा बारो चा भंभोर महिरबानी तव्हां जा थोरा मञी रही आहियां त तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई करे असां सां हीअ तमामु सुहिणी कचहरी खे हिकु दफ़ो वरी वॾी महिरबानी।